नूरजहान जोड़ो गीता तो पुत्र हटाते नहीं विकदे, मुल्क बाटन ते कोन विकामदा आहिनि, मुड़ुस कुर्सियुनि ते कोन विकामदा आहिनि। कुर्सियुनि ते जेके मुड़ंदा आहिनि उन्हनि जा नाला मीर जाफ़र ऐं मीर सादिक थींदा आहिनि। तहरीक मीडिया जे हर ईंदड़ वीडियो ॾिसण जे लाइ ॻाढ़े रंग जे सब्सक्राइब जे बटन खे दॿायो ऐं उन जे भरिसां घंटीअ जे बटन खे ज़रूरु दॿायो। इन सां असांजूं नयूं वीडियो सभ खां पहिरीं तव्हांखे ॾिसण लाइ मिली सघंदियूं। वीडियोस पसंदि अचनि त लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट कयो। रोशनियूं, नवां शोला, नवां मशाल, नयूं रोशनियूं, नवां शोला, नवां ख़्याल, नयूं कोशिशूं, नवां जज़्बा। चयो लतीफ़ बुखारीअ खे आज़मायूं ही नवां जवां, नवां काफ़िला, नवां रस्ता। हींअर दावत ख़िताब ॾींदुसि हिन महफ़िल जे महिमान ख़ासि, अवाम जे महबूब रहनुमा, अवामी तहरीक जे सरबराह, क़ाइद इनक़लाब जनाब रसूल बख्श पलीजो साहब जन खे तू अचनि पंहिंजो ख़िताब कनि। जनाब रसूल बख्श पलीजो साहब। सदर मोहतरम, स्टेज ते वेठल भेनरूं ऐं भाउरो, साथियो, दोस्तो, साफ़ियो, जीअं सिंधी, जीअं सिंधियुनि जी सिंध, जीअं लतीफ़ ऐं जीअं असांजी हक़ परस्त जदोजहद। सभ खां अॻु में आउं उन्हनि दोस्तनि खे मुबारकबाद ॾियां थो जेके अॼु मुंतख़ब थिया आहिनि, ऐं पिणु उन्हनि दोस्तनि खे जिन अॼु SST में शमूलियत अख़्तियार कई आहे। ऐं आउं पिणु मुबारकबाद ॾियां थो हिन शानदार गॾिजाणी लाइ हिते जे दोस्तनि खे जिन हिन जो इंतज़ामु कयो आहे, असांखे मौक़ो ॾिनो आहे त असीं पंहिंजे ख़ैरपुर जे दोस्तनि ऐं आसपास जे दोस्तनि सां अॼु मुलाक़ात हिकिड़े डिघे अरसे खां पोइ करियूं। लतीफ़ जूं ॿ हैसियतूं आहिनि। हिकिड़नि माण्हुनि जी नज़र में हू हिकिड़ी मुतबरक शइ आहे, पाक शइ आहे, सिंध जी अलामत आहे, सिंध पीरनि फ़क़ीरनि जी जोदेस आहे। तंहिं करे सभु चवंदा त लतीफ़ हिकिड़ो वॾो दरवेश हो, वॾो दाना हो, वॾो ज़बरदस्त माण्हू हो। त वॾो माण्हू तंहिंजी ॻाल्हि उअं ई थियणु खपे। हिकिड़ी उहा हैसियत आहे। शहर छा चई, बैत चई, ज़रूरु सुठा चई हूंदई, चङी ॻाल्हि कई हूंदई, तॾहिं त माण्हू गॾु थिया आहिनि। हिकिड़ी उहा हैसियत आहे। ॿी लतीफ़ जी हैसियत आहे त उहो हिकिड़ो वॾो शाइर हो ऐं हुन वटि वॾी ॻाल्हि हुई। ॻाल्हि माण्हू कहिड़े बि क़िस्म जो, पर हुनजी ॻाल्हि, कॾहिं कॾहिं माण्हू वॾा हूंदा आहिनि, ॻाल्हियूं हुननि जूं ख़सीस हूंदियूं आहिनि। कॾहिं माण्हू तमामु नंढड़ा हूंदा आहिनि, ॻाल्हि जेका उहो कंदा आहिनि सा ज़बरदस्त हूंदी आहे। तारीख़ में कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त माण्हू वॾो हूंदो आहे ऐं ॻाल्हि वॾी हूंदी आहे। शाइरी लतीफ़ जी वॾे में वॾी ख़ूबी हुई। ऐं असीं माण्हू ऐं दुनिया जा माण्हू शाइरनि जे बारे में छो एतिरे क़दुरु मुतफ़क्कर आहियूं जो हेठां कमकारियूं छॾे, धंधादाड़ियूं छॾे, हिकिड़ी शाइर जी ॻाल्हि ॿुधणु आया आहियूं। हिकिड़ो रस्म आहे, मेलो आहे, उहो त ठीकु थियो, पर जेके मेले जे ख़्याल खां असीं गॾु नथा थियूं त शाइरनि जी ॻाल्हि असीं छो ॿुधूं? इन ते वीचार करणु खपे। हिकिड़ो रिढूं आहिनि, रिढनि जो धण वञे पियो, फलाणे पीर ते हलो बाबा हलो, रामनाथ जे मेले ते हलो हलो, फलाणे पीर जो मेलो आहे हलो। हिकिड़ो त बेसमझी वारी ॻाल्हि आहे, ॿी आहे सम्झ जी ॻाल्हि। जेकॾहिं ॻाल्हि सम्झ जी आहे त पोइ लतीफ़ जे बारे में हेॾी मुसीबत पैदा करणु, अचणु ऐं डोड़ण ऐं ॾींहं मल्हाइण जो मक़सदु कहिड़ो आहे? शाइर जे खे एॾी अहमियत ॾियण जी ज़रूरत कहिड़ी आहे? इहो वॾो सुवालु आहे, असां मां हर हिकु खे सम्झणु खपे। कंहिं माण्हू चयो आहे त शाइरी आहे सुठनि में सुठनि ख़्यालनि खे सुठनि में सुठनि लफ़्ज़नि में पेश करणु। हीउ इंसानु जेको आहे, पाण पैदा थिया आहियूं, इंसान खे जानवरनि मां इंसानु थिए चवनि था त 40 लख साल थिया आहिनि, पर जदीद माना में इंसान खे इंसानु थिए फ़क़ति 7000 साल थिया आहिनि। जॾहिं सुमेरा जी तहज़ीब खां पोइ माण्हू लिखणु सिखियो ऐं हिकिड़नि जा ख़्याल ॿियनि ताईं पहुता। मुहज़ब इंसानु, अॻे माण्हू हो होमो सेपियंस सेपियंस, अकुलमंद इंसानु, अकुलमंद जानवर हो, पोइ माण्हू थियो। पर मुहज़ब इंसानु तॾहिं थियो जॾहिं हुन लिखणु सिखियो, हिकिड़े नस्ल जा ख़्याल ॿिए नस्ल ताईं मुंतक़िल थी सघिया। ऐं पोइ असांखे ख़बर पई
ज़बानी शाइरीअ खां पोइ ख़बर पई त माण्हुनि अॻिए नसलनि जा ख़्याल कहिड़ा हुआ। शाइरी इन क़िस्म जी ॻाल्हि माण्हूअ खे हिकिड़े इंसान नुमा जानवर मां तब्दील थियण में मदद करे थी। पाण रोज़ मानी खाऊं था, सभु माण्हू मानी खाइनि था, जानवर बि मानी खाइनि था, कुझु न कुझु खाइनि था। जेकॾहिं माण्हू रुॻो पियो दुकानु हलाए सॼी उमिरि, रुॻो पियो वकालत करे, रुॻो पियो डॉक्टरी करे, रुॻो पियो गाह करे, रुॻो पियो काठियूं करे, रुॻो पियो घर में जंड पीए या मानी पचाए या ॿार ॼणे या ॿारनि जी संभाल करे, त माण्हू ऐं जानवर में वॾो फ़र्क़ु न आहे। माण्हूअ जो ऐं जानवर जो वॾे में फ़र्क़ु आहे हिन शइ जे करे, दिमाग़ जे करे। लखें साल इंसान हो, जानवरनि वांगुरु हो, हीअ शइ न हुयसि, तंहिंजे करे हू हिननि मंज़िल ते न पहुतो हो। त अगरि इंसान जी वॾे में वॾी वथ जेका खेसि जानवरनि खां जुदा करे थी, उहो आहे ई दिमाग़। ऐं दिमाग़ जूं के बहितरीन पैदावार थियनि थियूं। शींहुं ॾिसो केॾो ताक़तवरो आहे, केॾो बेपनाह कुवत वारो आहे, शींहुं शेर ख़ुदा जो आहे, पर इंसान उनखे चाबक सां हलाए थो। हाथी ॾिसो केॾो वॾो आहे, हरण ॾिसो केॾो तेज़ आहे, कांव ॾिसो त केॾो चालाक ऐं अयार आहे, लूमड़ ॾिसो केॾो उस्ताद आहे। ईअं जानवर एंजल्स चयो आहे, जेकॾहिं माण्हूअ खे जानवरनि जे गुणनि जी ख़बर हुजे त पंहिंजे इंसान हुजण ते एॾो नाज़ न करे ऐं पाण खे अशरफुल मख़लूक़ात न सम्झे आहे। अशरफुल मख़लूक़ ॿिया आहिनि, फ़क़ति दिमाग़ जी ॻाल्हि आहे, सम्झ जी ॻाल्हि आहे। ऐं सम्झ जूं कैफ़ियतूं हेठि ऐं मथां आहिनि। सम्झनि जी बि हिकिड़ी हायरार्की आहे, हेठियूं सम्झूं मथां सम्झूं। शाइरी जो तलक़ इंसान ज़ात जे ख़ूबसूरत तरीन ख़्यालनि सां आहे, हुस्न सां आहे, ज़हन सां आहे, बुलंदीअ सां, नफ़ासत सां, आला तरीन सोचनि सां। जंहिं क़ौम वटि सोणू शेर न आहे, उन्हनि भले लखें हीरा हुजनि, जवाहर हुजनि, मिल्कियत हुजनि, पर जी सोच उनजी गंदी, मामूली, कसीफ़, रवाजी, बाज़ारी, थर्ड क्लास आहे। तव्हां घणा माण्हू वेठा हूंदा, हुन वटि इलाही मिल्कियत हूंदी, दौलत, पर हलंदा जहिड़ा अल ज़रूर आहे, अहिड़ा चरिया चिॿूं पाछाऊं, पैसो घणो, माल मोटरूं बीठियूं आहिनि, माण्हू भाई त न ॻाल्हाइण, ज़बान न ॻाल्हाए चङो आहे। की क़ौमूं बि एतिरियूं आहिनि, माल मिल्कियत घणा, पर ज़हन ख़राबु, गंदो, किनो, कसीफ़, बदशिकलो ज़हन, बदशिकलियूं सोचूं। ऐं शाइरी जेकॾहिं सही क़िस्म जी आहे त उन में हिकिड़े क़िस्म जो जोहर आहे, हिकिड़ो जादू आहे। शाइरी इंसाननि खे हेठियुनि शयुनि तां दर्जनि तां खणी बुलंदियुनि ते पहुचाए थी कॾहिं कॾहिं। ऐं लतीफ़ दुनिया जे यगाननि शाइरनि मां आहे, लतीफ़ जगाननि मां शाइरनि मां आहे जंहिंजी असांखे ज़रूरत आहे। लतीफ़ रुॻो यगानूं शाइर हुजे हा त आउं उन में एतिरो इंट्रस्ट कोन वठां हा, छो त मुंहिंजो ख़्यालु आहे घणियूं दुनिया में शयूं सुठियूं आहिनि। मसइलन ताजमहल ज़बरदस्त आहे, अहराम मिस्र तमामु ज़बरदस्त आहिनि, सिंधु नदी बि आलीशान आहे, माण्हू बि तमामु फर्स्ट क्लास आहिनि। आउं ज़ाती तरह रसूल बख्श पली जो जेको लतीफ़ में इंट्रस्ट थो वठां, सो इन जे करे न त उहो रुॻो वॾो शाइर हो। मुंहिंजे लतीफ़ जी वॾी में वॾी अहमियत हीअ आहे त उहो अहिड़ो शाइर आहे जंहिंजी अॼु असांखे सख़्त में सख़्त ज़रूरत आहे। पुराणे ज़माने जे कहावत आहे, अॼु घुरिजांइ तूं बढा माणी पुनरा, मथे मथां मूं वेरियनि वाटूं लायूं। वेरी मुंहिंजे वटि तां ईअं था लॻनि जो मुंहिंजो मथो न आहे, का वाट आहे। अॼु घुरिजांइ तूं बढा माणी पुनरा। ऐं आउं सम्झां थो त हिन वक़्तु जेकॾहिं का दुनिया में अहिड़ी शइ आहे जा हिन पंहिंजे बदनसीब क़ौम जे हालति में को ज़बरदस्त एॾो तब्दीली आणे सघे थी, जहिड़ी जापान में 1868 में आई हुई। जापानी क़ौम तमामु पसमांदा हुई, वॾेरकी क़ौम हुई, लठ जी क़ौम हुई, हीरा मुंशी जी क़ौम हुई, जागीरदारनि जी मारियल क़ौम हुई, तवाइफुल मलूकी जी क़ौम हुई। जागीरदार हुक्मरान तबिके वॾेरनि फ़ैसिलो कयो त दुनिया खां पाण खे कटे छॾणु खपे। हुननि पाण खे कटे छॾियो, चऊं त को बि जापानी ॿाहिरि न वञे ऐं को बि ॿाहिरीं दुनिया जो माण्हू अंदरि न अचे त असीं वॾेरा कब्ज़ा करियो, माण्हुनि खे मारियो कबाब करे वेठा हुयूं। हिकिड़ी फिल्म आई हुई, ज़बरदस्त फिल्म हुई जापान जे बारे में, जेका मूं जेल में ॾिठी हुई जॾहिं आउं कोट लखपत में हुउसि। उन में ख़बर पई त जापानी वॾेरा शाह छा हुई। असां वटि वॾेरा शाही आहे, पर जापानी ॿी शइ हुई। 1853 में अमेरिका जी फ़ौजूं अंदरि लंघी आयूं, ज़बरदस्ती, चऊं अचणु ॾियो, चऊं नथा अचणु, ज़बरदस्ती बहिरी ॿेड़ो आयो ऐं जापानी वॾेरा शाही उन्हनि खे रोकण में नाकाम वई
ऐं जापान जो हुक्मरान तबिके फ़ैसिलो कयो त खेल ख़तमु, पैसा हज़म, ज़मींदारी निज़ाम न खपे, मोचड़ा खाईंदासूं, सरमाएदारी निज़ाम खपे। 1808 में हुननि जल्दी जल्दी फ़ैसिलो करे जागीरदारी निज़ाम खे ख़तमु करे ऐं सरमाएदारी निज़ाम अख़्तियार कयो। अॼु जापान तव्हां ॾिसो था, जापान कहिड़ी शइ आहे। त का अहिड़ी शइ जा हिन वक़्तु असीं जो हिन वक़्तु तहत सरा में आहियूं। असीं हिकिड़ी अहिड़ी हालत में आहियूं, न असीं मरण में आहियूं न जीअण में आहियूं। शादी जा दोहल वॼनि पिया ऐं असां वटि लाश रखिया आहिनि। असीं सख़्तु बहिराण में आहियूं। वाए इकबाल चयो आहे, वाए नाकामी मताए कारवां जाता रहा, काफ़िले वालों को एहसासे ज़ियां जाता रहा। बदनसीबी जी इंतहाई कैफ़ियत उहा आहे जंहिंमें माण्हू खे ख़बर ई न हुजे त आउं बदनसीब आहियां। बदनसीबी जी उहा कैफ़ियत आहे जॾहिं माण्हू खे पंहिंजे ग़म जी, पंहिंजे अंदोह जी, तव्हां नज़्म पढ़ियो हूंदो, एंड होम दे ब्रॉट हर वॉरियर डेड। 6 दर्जे में सबक़ु हूंदो, कंहिंजो महबूब मुड़ुसु गुज़ारे वियो, हू वापसि आयो, हुनजो लाश रखियो, हुन ज़ाल रोई कान सघी। चऊं जेकॾहिं न रोअंदी त मरी वेंदी। त उहा कैफ़ियत में माण्हू खे रोअण बि न अचे ऐं इन करे नथो अचे जो बाज़ार ईअं थो लॻे त ख़ैरु आहे, ख़बर न पवे, सम्झ में न अचे, माण्हू जो सम्झ जवाबु ॾेई वञे। कॾहिं कॾहिं के क़ौमूं किन दौरनि में पसमदा थींदियूं आहिनि। अॼु तव्हां सूरत हाल ॾिसो, कालाबाग डैम 3 असेंबलियुनि रद्द, ऐं लतीफ़ ते पहुचां थो, 3 असेंबलियुनि रद्द कयो आहे। सिंध असेंबली चए थी कालाबाग डैम न खपे। असेंबली अल्फ़ बे ते न, असेंबली आख़िरी अथॉरिटी सूबे जे तरफ़ां बज़ाहिर जेके ही था चवनि, आउं कोन थो चवां, आउं चवां थो सिंध जी दिलि असेंबलियुनि जे अंदरि न, असेंबलियुनि खां ॿाहिरि धड़के थी। हिते सिंध जी दिलि आहे। जदोजहद जो मैदान असेंबलियुनि जा ऐवान न, रस्ता, घिटियूं, चौपाल, वाहन, कचहरियूं, रोड, दास्त, बनियूं, उहे असांजा जदोजहद जा मैदान आहिनि, उहे असांजा सुरख़रू झंडा आहिनि। पर हू था चवनि असेंबली असेंबली, असेंबलियुनि खे पूॼो पूॼो, ऐवान सदर खे पूॼो, ऐवान वज़ारत खे पूॼो, कुर्सियुनि खे पूॼो, असेंबलियूं तव्हांजी निजात ॾियंदियूं आहिनि। उन्हनि निजात ॾियंद असेंबलियुनि फ़ैसिलो कयो आहे सिंध जे, बलोचिस्तान जे, सूबे सरहद जे कालाबाग डैम न खपे। ऐं उन खां पोइ ऐलान कयो आहे त 2 अरब रुपया असां ख़र्च कया आहिनि, असीं उहो कालाबाग डैम छॾींदासीं छा? ऐं हुकूमत कंहिंजी आहे? हुकूमत असांजी आहे, उन्हनि माण्हुनि जी जिन जे लाइ कालाबाग डैम जो ही नांग आहे। वाए नाकामी मताए कारवां जा रहा। एॾो शोर आहे, एॾो गुल आहे, कोरिया मां पैसा अची विया, हितां पैसा अची विया, नवाज़ शरीफ़ अमेरिका हलियो वियो, फलाणो आयो, हू जेको लाश रखियो आहे त कालाबाग डैम ते 2 अरब रुपया हिननि चोराए, ठगी करे, फ्रॉड करे, असांजा पैसा ख़र्च करे असां लाइ नांग खे खीर प्यारे ॿियारे छॾियो आहे। उहा ॻाल्हि यादि कान्हे। नवाज़ शरीफ़ जुनाइद वियोलियो, मुबारकूं खीरूं खीरूं, विराणूं विराणूं वियोलियो। यानी क़ौम खे हिकिड़ो नशो, हिकिड़ो क्लोरोफार्म नशे जी अहमियत आहे, उहो लाश रखियो आहे, हिकिड़ो कातल तलवार लटके पई। हीअ हुकूमत फ़र्ज़ु कयो त न ठाहे, त हीअ थोरो हीअं थिए, उहो त 5 मिंट में ठाहे छॾे। यानी जंहिं शइ खे अॼु ख़तमु करे सघिजे थो, ऐं 3 असेंबलियुनि जे, पाकिस्तान जे 4 सूबनि जे 3 असेंबलियुनि जे गॾियल फ़ैसिले खां पोइ ख़तमु नथी थिए, सा हिन हुकूमत खां पोइ ख़तमु थींदो छा? हीअ त असां लाइ अज़ाब, असांजो दरिया वञी हलियो ऐं हुकूमत हले पई, मुबारकूं अचनि पियूं। फलाणो ख़ान कोरिया में आयो आहे, फलाणो ख़ान लंडन वियो आहे, फलाणो ख़ान मिस्र वियो, फलाणे ख़ान बयान ॾिनूं, फलाणो ख़ान चयो त कोटा जी ज़रूरत कान्हे। हीउ सॼो टोटल ड्रामो, ॻाल्हियूं हलनि पियूं दहशतगर्दनि सां, दहशतगर्द इजो आया, रिझा रिझा आया पिया आहिनि, कोटा जी ज़रूरत कान्हे, ठही विया, मुबारकूं मुबारकूं। कालाबाग डैम रखियो आहे। बिहारियुनि जो फ़ैसिलो कोन थियो आहे, कोयलनि जो फ़ैसिलो कोन थियो आहे, तेल जो फ़ैसिलो कोन थियो आहे, बेरोज़गारी जो फ़ैसिलो कोन थियो आहे, ॿोॾ वारनि जो फ़ैसिलो कोन थियो आहे। करोड़ अरब खाई विया। मुबारक मुबारक, अॼु बयान हीअं आयो, बयान हीअं आयो, बयान अचनि पिया, बयान वञनि पिया, अख़बारनि जा सफ़ा भरिया पिया आहिनि, एडिटोरियल लिखजनि पिया, ऐं कालाबाग डैम जो फ़ैसिलो ई कोन थियो। बेरोज़गारी जो फ़ैसिलो थियो ई कोन्हे। दहशतगर्द चवनि था सिंध खे टुकड़ा टुकड़ा था करियूं, उन जी ॻाल्हि ई कान्हे। मार्च करियो, का ख़बर कान्हे, चुप चुप चुप।
हेड़ी माजरा अज घुर्जे तू बड़ा माणी पुनरा मथा मथे मुंह वेर वैरियन वाटू लायूं जॾहिं जे सेल ओड़ाऊ थिया जिनी संदी धीर त मारूड़ा फ़कीर कंहिं दर ॾींदा दाहणी जे सेल ओड़ाऊ थिया जिनी भर रहन त मारू मंझ थरन रही रहंदा केतिरो सिंधी माण्हुनि जा बुनियादी मसइला अनटच्ड रखिया आहिनि ख़सीस ऐं मामूली परा मसइला तिन ते तण तणा नाच कश्मीर में हीअं थी वियो उज़्बेकिस्तान जो आयो राजस्थान वियो हलियो फलाणो अची वियो फलाणो वियो हलियो फलाणे खे मुबारकबाद फोटा निकिरनि पिया सिंध जा सिंधी माण्हुनि जा बुनियादी मसइला जीअं अॻे हुआ तीअं हुआ ऐं हीउ सिलसिलो हले थो रोज़े अवल खां वठी पाकिस्तान ठहण जे पहिरीं ॾींहं खां वठी सिंध जे माण्हुनि खे फ़तह करण लाइ हिकिड़ा माण्हू उतां संभरी आया तन फ़ैसिलो कयो त हिन मुल्क ते कब्ज़ो करणो हिननि माण्हुनि खे ग़ुलाम बनाइणो किताबु लिखियो आहे सदर अयूब जे फाइनेंस सेक्रेटरी इंफॉर्मेशन सेक्रेटरी बाबा मूंखे मोहम्मद अलीअ चयो चौधरीअ त असां पहिरीं ॾींहं खां वठी सिंधी माण्हुनि जी मुरली बंदि करण लाइ माण्हू ॿाहिरां घुराए शहरनि में विहारे छॾिया लियाकत अली आयो पहिरें ॾींहं खां वठी कराची खसे माण्हू खे ॾेई छॾी पहिरें ॾींहुं कारा कानून पास करे शहर ॾेई छॾी उठ तॾहिं ते रड़िया जॾहिं ॿोरा ते सिबिया अॼु असीं हिते वेठा आहियूं पर असांजे पेरनि हेठां धरती कान्हे अॼु असांजी पंहिंजी हुकूमत आहे तंहिंजे करे सभ खां वधीक ख़तरो आहे पंहिंजी हुकूमत जे करे छो पंहिंजी हुकूमत आहे तंहिंजे करे असांखे सभ खां वधीक कातिल वार असां ते थी रहिया आहिनि ऐं थियनि था नवाज़ शरीफ़ जे ॾियण में कंहिंखे बि ज़रूरत कान थी त हीउ कालाबाग डैम ठाहिण जी ॻाल्हि करे छो त काला हू बदनाम थी आहे त नवाज़ शरीफ़ हुकूमत में वेठो आहे ऐं सिंधियुनि जे ख़िलाफ़ु ठाहे थो तंहिं करे हीउ कमु सिंधियुनि खां कराइबो बुछड़ो कमु ॾेढ जे ॾींहंनि में कबो ऐं ॾेढ बनाए सिंधियुनि खे कालाबाग डैम इन जे करे त कॾहिं बि न चवनि त बाबा हीउ ॿियनि ठाहियो हो वन यूनिट कंहिंखां ठारायूं वन यूनिट नंढे सूबे जे माण्हू खे ठारायूं डॉक्टर ख़ान साहब सूबे सरहद जे माण्हू खे अॻियां कयूं ऐं खोड़े खे अॻियां कयूं ऐं राष्ट्री खे अॻियां कयूं ऐं हुसैन शहीद सोहरावर्दी जेको बंगाल जो हो जेको रुनू पे सिंधल आहे उनखे अॻियां आंदियो बिल उन पेश कयो हिकिड़े बि पंजाबीअ असांजे भाउ वन यूनिट जो ठाराह पेश न कयो दामन पे कोई छींट खंजर पे कोई दाग न दामन पे कोई छींट तुम कत्ल करो हो कि करामात करो हो वन यूनिट ठाहूं असांजे पंजाबी भाउर ख़ुदा उन्हनि खे 1000 सालनि जी उमिरि ऐं ताक़त ॾे उन्हनि जो नालो निशान कोन हो सभु पुछड़ो कमु ॾेढनि खां करायूं ॾेढ बीठा हुआ ॾेढ नचा पे तंबिया पे कराची जो फ़ैसिलो कंहिं कयो कराची दहशतगर्दनि जे हवाले दहशतगर्द लॾे करण जे कंहिं फ़ैसिलो कयो सिंध जे मोचारनि जेके अॼु असैम्बलियुनि में वेठा आहिनि इन्हनि गॾिजी सयूं करे उन्हनि खां सयूं वरितऊं इन्हनि सभिनी सयूं हिते पंहिंजूं सयूं पयूं हीउ जो कराची पंहिंजे लाइ अजनबी थी वियो आहे हीउ जो कराची पंहिंजे गोलियूं थियूं हलनि हीउ जो कराची ते 30 सेप्टेम्बर ते ठुश ठुश कराए पहिरीं ते पंहिंजा हज़ारे माण्हू माराइनि था उनजो बुनियादु उन ॾींहंनि रखियो वियो ऐं उन ते सयूं तव्हांजूं ऐं असांजूं आहिनि सभु कमु असां खां करायो वियो हाणे बि असांजो वारो आहे चयो वियो असांजी ख़्वाहिश आहे त कालाबाग डैम एक्सपर्ट चवनि त कालाबाग डैम ठहे कालाबाग रूए ज़मीन जूं ॻाल्हियूं आहिनि उज़्बेकिस्तान जूं खुरासान अफ़गानिस्तान कालाबाग डैम खे ख़तमु करण जो हिकिड़ो लफ़्ज़ बि न आहे जो बात सारे वो बात सारे फसाने में वो बात जिसका सारे फसाने में जिक्र न था वो बात उन पे बहुत नागवार गुजरी है जिक्र ना है कालाबाग डैम जो चुप आहिनि सभु माट काट तक़सीम जे बारे में ही सिंध वराए खणूं था हे नक्शान हिकिड़ो अखर कोन्हे ॻाल्हि गुम आहे माट 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 ख़तरनाक तरियूं ॻाल्हियूं तंहिंजे बारे में चप सबिया पिया बाक़ी मुबारकबाद आहे सभिनी अख़बारनि में ग़ुलाम मोहम्मद महर जहिड़ो ज़बरदस्त उसूल परस्त जमहूरियत नवाज़
शहज़ादो जवान हथ अचणो ई कोन हो उन कर्म करे रब जूं लख इनायतूं ग़ुलामत महर मोटी वरी माॻ ते आयो ऐं इंशाअल्लाह सुभाणे वरी मोटी पंहिंजे ॿिए माॻ ते वेंदो। ॿोॾ वारा वेठा आहिनि घर में बेघरनि उनजो ज़िक्र न आहे। ही आदमशुमारी थी घरनि जी शुमारी थी असीं हुआसीं कोन घर शुमार थी विया हू आदमशुमारी असांजी रद्द थी वई ॿुधायूं कोन ॿी आदमशुमारी थी माठ 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 सभु कम में माठ मिठीअ में छाकाणि जो असीं कुर्सीअ ते वेठा आहियूं। कुर्सीअ जे एवज़ कालाबाग डैम ठाराइणो आहे तव्हांखे जो तव्हांखे कुर्सी मिली आहे। फिरते हैं मीर ख्वार कोई पूछता नहीं इस आशिकी में कुर्सी वाली आशिकी इस आशिकी में इज्जत सादात भी गई। खरसी वरसी विझो कान खरसी खिलूं पाइए भोरी मुंद अजान कण छॾियो तोह मेड़िए खसीस कुर्सी चार ॾोकड़ पैसा तमाशा वज़ीर तैला कालाबाग डैम चुप आदमशुमारी हमेशा हमेशा ला अक़लियत में ईंदासीं चुप पैसनि जी विर्छ चुप नाणे जो मसइलो चऊं वरी रिकंसिडर कंदासूं चुप माठ चपन ते मोहर आहे बीबी फातिमा जी जेका मोहर ॿुधी अथऊं उहा हिन हुकूमत जे मुंहं ते लिखी बीहे मोहर चुप ख़ामोश खामोश। ही वक्त खतरनाक है जॾहिं पंहिंजा कुर्सी ते वेठा आहिनि। बने तुम दोस्त जिसके दुश्मन उसका आसमां क्यों हो। जे पंहिंजा ई अहिड़ा महिरबान हुजनि ॿिए ज़रूरत कहिड़ी आहे। नवाज़ शरीफ़ जो कहिड़ो कमु आहे नवाज़ जो कमी कोन्हे पाण जो वेठा आहियूं ॿिए कंहिंखे ताक़त जो ही ठाहे कालाबाग डैम ठाहे सघे कंहिंखे ताक़त जो ही आदमशुमारी करे नवाज़ शरीफ़ न करे सघियो जंहिंमें असांजा घर गणिया ई कोन न बिहारियुनि खे हे आणी ना बचनि छल जे पाण न अचो आहे त हे तंजे मखे उनखे चाढ़े घोड़े ते वठी अचनि भाउरो अचो। अंडरस्टैंडिंग ही आहे त असीं अव्हांखे असांखे कुर्सीअ ते न विहारण ॾींदव पोइ इहे कम अव्हांजा कोन थींदा। कालाबाग डैम ठाहिराइणो अथव असांखे कुर्सी ते विहारे ॾिसो असीं था ठाहियूं जे न वेहींदो असीं मुखालत कंदासीं जे विहारींदा त भले ठाहियो सदा ठाहियो ॿिहारे आना अथव असांखे कुर्सी ॾियो तव्हांखे छा खपे। आदमशुमारीअ में हमेशह लाइ असांखे अक़लियत में तब्दील करिणो अथव न असांखे कुर्सी ॾियो बाबा असीं छा था असांखां कमु वठो न असीं माठ करे रहंदासीं असीं चुप करे वेठा रहंदासीं टाइम मां जो थियो ई माठ माठ में करे पंहिंजो कमु लाहे वञा पछाड़ि चवंदा अड़े छा थियो छा थियो अब कहिड़ो कहिड़ो वियो कालाबाग टाइम ठही वञा अड़े भेणा पंजाबी वॾा भेणा हरामी के वॾा कुता वॾा बेगर्द भरसा ठाहे छॾियूं अल्लाह ख़बर ऐं बिहारी अड़े बिहारी किथां आया बिहारी किथां आया हे कयां था अड़े तोखे ख़बर त कर मूंखे ख़बर कान अलाए भरसां किथां अची विया। आदमशुमारी अब सिंधी विया अक़लियत थी हैं जी हाँ अरे तोखे ख़बर साईं फलाणा जी मूंखे ख़बर अब तोखे अब अड़े कीअं भरसां लिखा आहे कलम बलम जी ख़बर पाण खे कलाम जे कलम जी ख़बर आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद का ख़बर न आहे अलाए छा करे छॾियो भेणा वॾा आरामी दादा पाण त यार हिते वेठा हुआसीं हाणे दहशतगर्द सामाननि असांखे ॾंडो हणियो माण्हू पिया मारी बाबा ख़ैर जे असांखे हुकूमत ॾियो। अॻे ही पीपल पार्टी वॾे में वॾी पार्टी हुई उनखे हुकूमत कान मिली वेठी ठरियो पट ते वेठा हुआ अब ठहियो जमहूरियत में छा आहे अपोज़िशन वेंदी आहे हमेशह अपोज़िशन में ही लटकण विया फिरनि हुकूमत ॾियो हाणे छा जूं ॻाल्हियूं थो हलनि छो त नवाज़ शरीफ़ तो वरी हुनखे वधीक करे हाणे अल्ताफ़ वरी हिननि जे छा खे गड़बड़ करण लाइ हे जेको हे वेठा हुनखे मुरलियूं हणनि रियूं 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 अदा अब्दुल्ला शाह खे मुरली वॼाइण नथी अचे हाणे वरी फलाणो ख़ान जी मुरली आहे रियूं 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 उहो मुरली में लॻो पियो आहे पघर में शुम मुंहिंजी मुरलीअ ते रिझो मुंहिंजे मुरलीअ ते रिझो इनशाअल्लाह सुभाणे रिझी वेंदो अधु हुकूमत वठण ते राज़ी थी वियो आहे परी चवंदा टे पतियूं हुकूमत वठण राज़ी आहे परी चवंदा असांखे पटियालो करण ते राज़ी थी वियो आहे राज़ी त करिणो आहे न बाबा ही वॾेरो
पघार वधाए न त जेका पघार ॾींदे ते कमु करिणो आहे। हीअ त बीडीए जे मेंबरीअ ते बि हीअ सभु कुझु करिणो आहे। पंहिंजा माण्हू फराख़ दिलनि, वसीअनि, महिमान नवाज़नि, पछाड़ियो बूट पॉलिश करण लाइ तयारु थींदा। रुॻो मौक़ो ॾियो छो त फेस सबिल्ला असीं गदारनि। असीं चवंदा असांखे रुॻो मौक़ो ॾियो त गदारी कयूं। हाथी नथा घुरूं, घोड़ो नथा घुरूं, माल नथा घुरूं, मिल्कियत नथा करूं, असांखे गदारी करण ॾियो साईं। बाबा जान असां ई पारत ख़तरनाक वक़्तु आहे, तमामु ख़तरनाक। ऐं चवां थो वोट अव्हांखे जंहिंखे वणे तंहिंखे ॾियो, वज़ीर जंहिंखे वणे तंहिंखे ॾियो, मेंबर जेको वणे तंहिंखे ॾियो, टिकेटी हुजे बेटिकेटी हुजे, जंहिंखे वणे तंहिंखे ॾिजो। वोट ॾिनव अव्हां तां कर्ज़ु लथो, लथो कोन लथो, वोट खां पोइ बि लथो कोन लथो। वोट ॾिनव मुंहिंजे ख़्याल में कर्ज़ु लथो, वज़ीर थियो कर्ज़ु लथो, वज़ीर अज़म माई सगोरी थी कर्ज़ु लथो। हाणे पंहिंजो घरु फुराणो कोन्हे। असुलु रांदि इलेक्शन खां पोइ शुरू थी वई। पोइ आहे त हर कंहिंखे पंहिंजी मुर्सी छॾाईंदी। कुर्सीअ वारा वेंदा हुन जे पासे, उहो त कुर्सी हुननि वरिती आहे, उहो विया होॾां। हाणे इहे त पंहिंजे कम खां विया। हे त बाबा कुर्सीअ ते विहणो आहे कोन वञा, यार हुकूमत त कान विझाणी आहे। न अदा त क़ुर्बान वञा, सदको थियूं तोखे हुकूमत छा लाइ विझाईंदे। हुकूमत वञंदा भाड़िया वियो मुड़ुसु, इनशाला पछाड़ी ताईं लाश हूंदा त बि चोटरा पवंदा, लाश पंहिंजा कुर्सियुनि तां खजंदा, कुर्सियुनि खां हेठि में इनशाला कोन लहंदो। कुर्सी त क़ुर में लिखिजी आयो आहे, सिंधी वॾेरो कुर्सीअ ते ज़रूरु वेह। आपोज़िशन में त वेहणो ई कोन्हे, शरीयत में जाइज़ ई कोन्हे त वॾेरो को आपोज़िशन में वेह। न त ग़ुलाम महर वांगुरु खॼो पाणे खणायो पियो ईंदो, वरियो खणाए पियो वापसि वेंदो, वरियो खणायो पियो ईंदो। इहे रोज़ानो पिया वेंदा दरिया जे ओराड़ ऐं पराड़। इन जो धंधो इहो आहे। अॻिले वक़्तों के ये लोग इन्हें कुछ न कहो। हाणे असल ॻाल्हि हितां शुरू थी आहे त इहे रहे पाण पंहिंजी पुॼाए वियासीं। हाणे पाण खे दरिया बचाइणो आहे। सिंध जी जेका अक्सरियत आहे तंहिंखे बचाइणो आहे। सिंध जा घर बचाइणा आहिनि, सिंध जूं रोज़गार बचाइणा आहिनि। हीअ सिंध पंहिंजे पेरनि हेठां रखणी आहे। हिन सिंध खे पंहिंजी मिल्कियत रखणो। हीअ सिंध हू दहशतगर्द खणी न वञनि। तइलीमी अदारा दहशतगर्द वेठा आहिनि। इन्हनि खे जे ॿाहिरि कढणो आहे, कुझु पढ़णो आहे, जे माण्हुनि वांगुरु रहणो आहे, त पोइ असांखे उहो करिणो पवंदो जेको असांखे लतीफ़ ॿुधायो आहे। इन खां सवाइ को बि चाड़ो कोन्हे। को सुवाल ई कोन थिए त असांजी जेका हाणोकी मुड़सी आहे, जेका हाणोको सम्झ आहे, हाणोको शऊर आहे, जेको तव्हां ऐं असां सभु हिते वेठा आहियूं, जेका असांजी अॼोकी सोच आहे। दादा पंहिंजो छा वञे, एॾई वेंदा वज़ीर अलाए छा पिया कनि, मूंखे त ख़बर कान्हे। असां पाण त हलूं था, ख़ैर सलाम वालेकुम, वरी ॻोल्हियो तगारी कुल्हे ते या नौकिरी ते वकील हूंदो, डॉक्टर हूंदो। असां पाण यार कुझु ई कोन्हे, ख़बर ई कान्हे। ला तालक बेवास्ता पाण सां फ्रॉड। सिंधी माण्हू जो पाण सां फ्रॉड, पंहिंजे कम में ला तालक। असां मूंखे कोरोना जो ख़बर ई कान्हे। भई यार छा मेंबर मथे वेठा आहिनि ॿेड़ी ॿोड़े मुल्क जी। रुगो को माण्हू मिले जंहिं ते असीं सिंघ उगी सघूं। मेंबर को वज़ीर अज़म को ॿियो बड़े मिले साईं कई कुझु कोन। मूंखे चवंदो वोटर, अड़े भाड़ जा तुम बात, वोटनि ते कॾहिं बादशाहियूं मिलियूं आहिनि? तो पर्ची विधी तंहिंमें तोखे दरिया बचाए ॾींदा। पर्ची वठी वोट हणी तो आङूठो हुयो, तंहिं करे तुंहिंजो दरिया कोन खणंदा। तोखे नौकरियूं बि ॾींदा, तोखे बादशाह बि छॾींदा, तोखे पट ते बि हलाइण ॾींदा, तोखे तइलीम वठी ॾींदा, छो तूं आङूठो हुया पर्चीअ ते। छिता थी आहियो छा? बाबा सोभूं सिर घुरनि, सिर रे सोभ न सुभिजे। हिननि लाइ क़ीमत ॾियणी पवंदी सॼी ज़िंदगी। फ्रैंकलिन चयो आहे द प्राइस ऑफ लिबर्टी इज़ इटरनल विजिलेंस। आज़ादी जी क़ीमत आहे त माण्हू अज़ल ऐं अबद ताईं चौकस रहे ऐं जदोजहद करे। मुफ़्त जो माल घर में पिंकी खोर ते वेठो आहे। अच्छा कपिड़ा तयारु थियो, सुबुह खां तयारु थियो, ॿाहिरि वियो, वरी शाम गुज़रियो, आयो, वरी सुबुह थियो, शाम थियो, सुबुह थियो, शाम थियो। सुबह होती है, शाम होती है, ज़िंदगी यूं ही तमाम होती है। ईअं करण सां इहे सभु टपड़ मिलंदा, कीअं मिलंदा? माण्हू चरिया थिया आहिनि छा? अहिड़ा वछाऊं ऐं वाइड़ा माण्हू तंहिंखे छॾी ॾींदा त हीअ ज़बरदस्त मुल्क ते कब्ज़ो करे वेठा हुजनि। हीअ आलीशान, हीअ समुंड जा किनारा, हीअ बंदरगाह, हीअ वण, हीअ ॿूटा, हीअ अंब, हीअ मुल्क असांखे माण्हू छॾे ॾींदा त कब्ज़ा करियो। रुगो सोता पर्चीअ ते वोट हणी सुम्ही रहो, सो असांखे माण्हू छॾे ॾींदा त भले वेठा कब्ज़ा करियो। टिका ख़ान चयो त हीअ ज़मीन ते कब्ज़ो सिंधी करे वेठा आहिनि।
ही कब्ज़ो छॾायो जिंद छॾायो ते पाण खे कब्ज़ो करिणो माण्हुनि जूं अखियूं पहिरीं ॾींहं खां वठी थिया आहिनि तंहिंजे करे लतीफ़ जी ज़रूरत मुंहिंजे ख़्याल में इन करे आहे जो आउं सम्झां थो त जेकॾहिं असां लतीफ़ जीअं चयो आहे जीअं सेखारियो आहे तंहिं ते अमल न कयो अमल छो कयो फ़र्ज़ु न पर उनजे अंदरि जीअं मेटामॉर्फोसिस थिए केमिकल हिकिड़ी ट्रांसफॉर्मेशन थिए थी कॾहिं कॾहिं क़ौमूं सुम्हंदियूं आहिनि माण्हू बि तव्हां ॾिठो हिकिड़ो भाड़ियो माण्हू तव्हां भाड़ियो हणे कोन जे हणे त मारे क़ौमूं बि ईअं थींदियूं आहिनि क़ौमूं सुतियूं पवंदियूं आहिनि पिनकियुनि में पियूं पिनकियूं खाईंदियूं आहिनि पियूं पिनकी खाईंदियूं आहिनि पंहिंजूं खाई खाई सदियुनि खां पोइ छिक भरे उथंदियूं आहिनि ऐं तूफ़ान वांगुरु दुनिया ते छाईंदियूं ईंदियूं आहिनि अहिड़ी हिकिड़ी पिनकी खोर क़ौम हुई अरब ॻोहूं खाईंदा हुआ सांढियूं खाईंदा हुआ फिरदौसी चयो आहे ज़ शीरे शुदर खुर्दनो सूसमार अरबरा बजाए रसी दस्तकार के तख्ते कयारा कुनंदार जू तुफू बरतो है चरख गर्दू तुफू ॻोहूं खाईंदड़ सांढियूं खाईंदड़ अरब तुंहिंजी एॾी ज़रूरत मजाल थी विया जो कयाननि जे तख़्तगान जूं आरज़ू कनि था ऐं आसमान थुक अथई ऐं आसमान थुक अथई जो हीउ ॾींहुं ॾेखारियो अथई त सांढियूं खाईंदड़ ॻोहूं खाईंदड़ हिकिड़ो उन में इस्म आज़म थियो कुंबे इज़नी ॼण त कंहिं हुनजे मथां जादू पढ़ियो क़ौम उथी पई ऐं अफ्रीका ऐं सहरान ते चढ़ी वई दी अज़ाने कभी यूरोप के कलीसाओं में कभी अफ्रीका के तपते हुए सहराओं में दश्तो दश्ते दरिया भी न छोड़े हमने बहरे जुल्मात में दौड़ा दिए घोड़े हमने आगे तो पाण में बढ़ंदा हुआ उथी विया ये मंगोल हुआ चंगेज़ आयो अलाए कहिड़ो जादू पढ़ी हितां जो नुक़्ता स्टीपिन जे मैदाननि मां हितां लंघंदा बादशाहियूं शहनशाहूं मावरान नहर अजीब अजीब सल्तनतूं बुखारा समरकंद गज़नी अलाए कहिड़ा शहर हुआ लताड़ींदो दैनिक समुंड खां कारो समुंड टपी वञे यूरोप जे दरवाज़नि ते पहुतो फ्रांस जे दरवाज़नि ते ठक 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 अबा ख़ैर जे मंगोल अची विया वरी जो विया हिकिड़ी सदी जे अंदरि वरी जो विया त मंगोल ख़बर ई कान्हे आयो तो यूं कि गोया हमेशा थे मेहरबान और जो गए तो गोया कभी आशना न थे आया ऐं विया ख्वाब था जो कुछ के देखा जो सुना अफ़साना था ईअं पाण जंहिं क़िस्म में आहियूं ही जेको हिसाबु आहे ऐं सदाईं चवंदो आहियां त घुरे तूं मतां ॾींदोसीं आऊं कोन अलाह कंदो सभु थी ही जे ख़बरूं पियूं अचनि फलाणो ख़ान आयो हथु मिलायो फोटो निकितो पियो आहे अब कालाबाग टाइम अब फोटो ॾिस न फोटो कोन थियो अथई फोटो ॾिस तजिकिस्तान वारो आयो आहे हू कज़किस्तान वारो अॼु आयो आहे हीअ हितां कोरिया मां मोटियो आहे हीअ अॼु अमेरिका मां चढ़ियो आहे पंजाबी में चवनि बीबी फती पिपल ते चढ़ी वण तूं लथी ऐं बीबी फतीअ खे हेठि त पट ते टिकाई कोन्हे हितां चढ़ी आहे वरी हुतां लहे पई ॿिए वण तां लहे पई ते बीबी फतूं अॼु हेॾा बि वञनि बीबी फती हेॾा बि वञे बीबी फती हुतां चढ़ी आहे हुतां हितां लथी आहे अब असां वारा कागर केॾांहुं विया कालाबाग डैम जेको ख़तमु करिणो उते जो छा थियो उनजो ज़िक्र ई कोन्हे वो बात जिसका सारे फसाने में जिक्र न था वो बात उन पे बहुत नागवार गुज़री है ब्लैकमेलिंग कोन था करियूं बुनियादी मसाइलो अहिड़ा भरियासीं कोन जो थोरो जो चवंदा बा नौकिरी कान मिली नौकिरी ऊअं बि कोन ॾींदा माण्हुनि खे ॾेई छॾियूं जायूं भरे छॾियूं असांखे ख़बर इन्हनि ॻाल्हियुनि ते कावड़ जो मसइलो न आहे मसइला त अक़लियत में था अचूं हमेशह लाइ हिन धरतीअ तां असांजो खातो थो लहे एॾी ॻाल्हि थी आहे है बात ये ऐसी कि चुप हैं वरना क्या बात करनी ही आती असीं राज़ी आहियूं अभी कुर्सी ते वेठा आहियूं असीं रुगो ॾिसो पिया ठरूं अबा कहिड़ा जो असांजो बादशाह तख़्त ते आहे पोइ हेठां भले भींग हुजे पर साम्हूं त वेठो आहे अबा कंहिंजो बादशाह असांजो ठीकु आहे लय में फर्स्ट क्लास वञो इस्लामाबाद में चवणो आहे कहिड़ो जो सिंधी वाड़ जवान गोडवाड़ हीअं हलंदो हुई नौकिरी वोकिरी कान्हे धंधो कोन्हे मानियूं कोन्हे पेट बुखियो आहे हले हीअं पियो कहिड़े जो सिंधी आहियां इहा जेका लय आहे ऐं सिंधी माण्हू मरंदो आहे लय ते टपटाड़ी हुजे न हुजे लय त हुजे न मुड़ुस जी लय आहे त शुक्र अलहमदिल्ला लय आहे असीं ख़ुशि आहियूं सभु ऐं अवां मज़ा आहियां बिल्कुलु मुंहिंजी ज़ानी साॻी आहे ॾिसो पिया ठरूं ठरां बसि रुगो हुजनि वेठा फोटा अचनि टीवीअ ते बसि ख़ुशि ज़िंदाबाद फर्स्ट क्लास मुड़ुस घणेई था वञायूं पर हीउ मसइलो गर्व आहे जेको असांजे अॻियां आहे हाणे चवंदा अधु असांखे विराए ॾियो सवली ॻाल्हि पई आहे
1940 में जेको ठहराव हो जंहिं ते पाकिस्तान क़ाइमु थियो आहे उन में इहा ॻाल्हि बिल्कुलु साफ़ हुई त सूबा पंहिंजा अलॻि ख़ुदि मुख़्तियार हूंदा उन में कंहिं बि हिकिड़े सूबे जे हिकिड़े बि माण्हूअ जे ॿिए पासे वञण जी गुंजाइश कान हुई। पाकिस्तान जे कानून में कोन्हे त को हुतां हिकिड़ो माण्हू हिते ईंदो, इहा ॻाल्हि पाकिस्तान में दाख़िल ई कान्हे। पाकिस्तान के लिए कुर्बानियां दी 3 जून ताईं कंहिं हिकिड़े बि कुर्बानी कान ॾी, फता फसाद पोइ थिया आहिनि, जून में कोन थिया आहिनि। जून में जो फ़ैसिलो पाकिस्तान जो फ़ैसिलो ख़ैर ख़ूबीअ सां अमन सां आराम सां टोटे टोटे हुअण खां सवाइ थी वियो, फसाद पोइ थिया। ये जे कानून ठाहियूं दहशतगर्द कानून जेके लैंड जा करे शहर हवाले कयूं, इहे लियाकत अली जी दादागीरी ऐं दहशतगर्दी शुरू क़ाइदे आज़म खे पटियूं पढ़ाया, खणी ॿुधाए कहाणियूं करे जनाब अली हुज़ूर अली करी पोइ उर्दूअ खे क़ौमी ॿोली बनाए छॾियऊं, कराची खसे वरितऊं, लाह करे पहिरीं ॾींहं खां वठी कब्ज़ो कयूं, इलीगल हो बेक़ाइदो। ठीकु आहे, वरी असांजो मोहम्मद अली ॿिया जेका असांजा पंजाबी महिरबान क़दरदान बुलंद मकान उहे साज़िश में शरीक, ॿिन्ही गॾिजी नानी वधण वारी ॾोहिटा खाइण वारा टपण ते कब्ज़ा करे रहिया। कसर रहियल हुई ज़मीन बढ़िया अच्छी आहिनि साईं, फलाणे स्पोर्ट में रांदीगर में छको आयो, हाँ छको आयो, अब 50 एकड़ ॾियोसि बदीन जे पासे, हुते न हिते बदीन जे पासे छको અહીંયા को रांद में फलाणींदा, को ढूंढी तो, को टप तो सुठो ॾे, अब 100 एकड़ ॾियोसि, जंप ॾेई ब्रॉड लॉन्ग जंप में पहिरियों नंबर आयो आहे, 100 एकड़ ज़मीन ठटे जे पासे। मामा जे घर मिज़मान मुंहिंजे दिलि खे लोॾो ई कोन्हे, तंहिं करे सभु टपड़ जो जेकॾहिं कंहिं छको ते कयो त बि हिते असीं ॾकियो ते वियासीं, छके सिंध खे घणा एकड़ ज़मीन ॾियणी पवंदी, 1 यूनिट लॻाए सभु अशराफ जेके सुठे में था सभु टपड़ खणी हलिया। असांखे कुर्सी मिली, कुर्सी में ॾोकड़ मिलिया हूंदा, कुझु पघारूं, कुझु पैसा पुसा थिया, पर ज़मीन जी क़ीमत घणी, वॾेरनि खे पैसा घणा मिलिया, या हींअर जेके कमीशनूं ऐं पैसा था वठनि घणा मिलिया हूंदा, सिंध जी ज़मीन घणी थी वञे ऐं सिंध जी टोटल मालिकी जी क़ीमत घणी, जे ही तो वॾो अधु सिंध जो वठनि या अधु था सिंध वठनि, इन जी क़ीमत घणी, ज़मीन जी क़ीमत कहिड़ी थींदी आहे। नूरजान जोड़ो गीत आहे त पुत्र हटां ते नहीं विकदे, मुल्क बाटनि ते कोन विकामंदा आहिनि, मुड़ुस कुर्सियुनि ते कोन विकामंदा आहिनि, कुर्सियुनि ते जेके मुड़ंदा आहिनि उन जा नाला मीर जाफ़र ऐं मीर सादिक थींदा आहिनि। ऐं असांखे ॿियो फ़ख्रु हासिलु आहे जो मीर जाफ़र ऐं सादिक सां गॾु असांजो बि नालो आहे, ॼाम सादिक अली बि थींदा आहिनि, मीर जाफ़र सादिक ऐं ॼाम सादिक, हू सकड़ो नांगो उघाड़ो सादिक हो, मीर हो, असांजो ॼाम आहे, होॾा मीर वेठा आहिनि, असां ॼाम आहिनि, बराबरी में कुलो कुलो मिलायो गदार जे लिस्ट में असीं अॻिते था वधूं। हिन सूरत हाल में पाण ते भाड़ियूं ऐं पाण ते कीअं भाड़ियूं, असां वटि इहा रवायती कान्हे, असां वटि चुरी सर चार्ल्स नेपियर लिखियो आहे, तंहिं चयो त अहिड़ी टोटी ऐं बदन मां बेज़ार ऐं मुफ़्तख़ोर क़ौम मुंहिंजे तजुर्बे में ई कान आई। हुन लिखियो आहे चई सिंधी माण्हू जॾहिं पाण में हिसाब किताब में गड़बड़ कनि था त 2 कबीला पाण में अचो चवनि त 3 कबीले जो धाड़ो हणंदासीं, तंहिंमें तुंहिंजो जो कर्ज़ु आहे सो उन धाड़े मां मुंहिंजो लाहिजे महिरबानी करे। सर चार्ल्स नेपियर लिखियो आहे त माण्हूअ खे ज़रूरत महिनत करण लाइ थिए थी 3 सबबनि जे करे। कहिड़ा 3 सबब? हिकिड़ो अटो, ॿियो लटो, टियों अझो। सिंधियुनि खे न अटे जी ज़रूरत, न लट जी, न अझे जी। अटे जी ज़रूरत हीअं त ॿोॾूं अचनि थियूं, उन ॾींहं में ॿोॾूं ईंदियूं, ॿोॾूं अचनि थियूं, ॿेड़ियुनि ते चढ़ियो ॿिज छटियो हुजनि, पोखीनि बि कोन था, रुॻो उछलायो हुजनि, फसल तयारु थियो त लुबारियो अचनि पिया, ऐं लटो पाइनि कोन, छो त आबहवा एॾी सख़्तु आहे कोन सियारे जहिड़ी असां वटि आहे, जोड़ा कोट ऐं गिडला ऐं पैसा ऐं ख़र्च गोर ॿधियो पुठियां घड़ा डोड़ंदा बोड़नि, लटे जी बि ज़रूरत कान्हे। हाणे अझो खपे, चई वणनि ते विझो, रलियूं विझो, उन हेठां वेठा आहिनि, पासे में किरड़ कंडा, काठ कोन कर, न को ॿियो, न को लोह, न को गडर, न को ॿियो, किरड़ वढियो पासे में रखो, इहो छा चयो, इहो फलाणे ॻोठु फलाणो ख़ान रहंदड़ ॻोठु पंहिंजो। कंहिं शइ लाइ हिननि माण्हुनि खे कुझु बि करिणो कोन्हे, हीअ उहा क़ौम आहे जेका रुॻो पई हले, जे मलेरिया जो असरु अथनि, मलेरिया जो कुझु असरु थियो, कमज़ोर बदन ऐं कमज़ोर आहिनि, हिननि जी वॾे वॾी सनत आहे सुस्ती ऐं थधी हवा में हवाऊं खाइनि। दुश्मन चवे त पाण चवंदासीं असीं असुलु पहलवान आहियूं, दौदो, दरिया ख़ान, राजा ॾाहिर विड़ियो, फलाणा दास्तान, होशू विड़ियो, हो बि एतिरा लेखा हुननि सां, पंहिंजा पाण में वेठा आहियूं त पंहिंजी ख़ानदानी। इहा आहे टोटी में टोटी क़ौम, अलाह साईं रिकॉर्ड मुंहिंजो ठाही आहे त पाण आहियूं, ज़िंदा निशान ते वेठा आहियूं। बानू कोन मेंबरनि कुझु कोन कयो, वज़ीर कोन कयो, बेनज़ीर अथी करे, बसि तूं छा वेठो करी, बेनज़ीर त कोन कयो, तूं छा थो करी,
काला बाट मिला तूं छा थो करी, बिहारी लाइ तूं छा थो करी, हीअ जे पंहिंजा घरनि जी आदमशुमारी कोन थिया त तो वात मां अखर कढियो आहे, न चवणो ई कोन्हे, कुझु ई कोन्हे। इन ॻाल्हि जी सूरत हाल जो इलाजु मुंहिंजे नज़र में फ़क़ति हिकिड़ो आहे, उहो आहे लतीफ़ जे रस्ते ते अमल करणु। जेकॾहिं असां लतीफ़ जे रस्ते तबर कनि न, सवाब ख़ातिर न, ॻाल्हियूं करण ख़ातिर न, ॻाल्हियूं त इलाही पियूं थियनि, फलाणो ज़बरदस्त आहे, फलाणो पीर में करामतूं आहिनि, फलाणो हीअं आहे, दीन लाइ बि चऊं, इस्लाम आहे, बिश्त मिलंदो, हूरूं मिलंदियूं, फलाणो इहे सॼो ॾींहुं पिया ॻाल्हियूं करियूं। हीअ त प्रैक्टिकल नेसेसिटी आहे, यानी पंहिंजे क़ौम जे क़ल्ब में फेरो अचे, केमिकल ट्रांसफॉर्मेशन अचे। उनजो मिसाल हींअर किताब लिखूं, केरु लिखंदो, लिखनि कोन था। पंहिंजी तारीख़ कहिड़ी आहे, फलाणे जी क़बर चौकुंडी हीअ आहे, तंहिंमें फलाणे जो मक़बरो हिन पासे कोन्हे, हिन पासे आहे, चओ त न इन पासे कोन्हे, हिन पासे आहे। मिस्री शाह जे मुक़ाम में फलाणो मुड़ुसु ढकियो पियो, इहो कोन ढकियो आहे, हुनजो खे ओ फलाणे अंदरि कहिड़ा तारीख़ में लिखियो पियो आहे त हिते ढकियल आहे, पंहिंजी रिसर्च ई आहे। तंहिं करे लतीफ़ ई उहो वाहिद माण्हू आहे जेको सिंध पैदा कयो आहे, ॿिया घणा आहिनि, ठीकु आहिनि, तमामु पंहिंजी शइ आहे। सीधी खे पंहिंजो बचो पुटु प्यारो आहे, सॼी दुनिया खां सुहिणो आहे, दरिया खान असांजो आहे, चवंदा वॾे मरो सिकंदर छा हो, सिकंदर या पटियालो थियण बि लाइ कोन हो। पर वर्ल्ड जेको आलमी हिसाब आहे तंहिंमें असां कोई जनरल पैदा कोन कयो आहे, मञणो पवंदो। असां वर्ल्ड फिगर, वर्ल्ड क्लास जो जे रांदीगर असां वटि कोन्हे, की वर्ल्ड क्लास जे का बि हस्ती असां सवाइ लतीफ़ जे पैदा कान कई आहे, वर्ल्ड क्लास। ऐं हिकिड़ी ॻाल्हि, जेकॾहिं आउं सही आहियां, अञा कंहिं को दोस्त मुंहिंजी तस्सीह करे सघे थो, वेढ़िया घुमनि वलीअ झांगी मुंहिंजे झंगनि, या खावड़ी आहिनि, हिकिड़ो खावड़ी न, खावड़ी के खावड़ी छपर में सॾु थियो, अॻे थी सुई इन संदी ॻाल्हड़ी, खावड़ियुनि खणी साजुर ॿधा संदरा, ॾोरींदे में ॾूंगरे कयाऊं पाण पणी, ॾुखनि ॾील हणी छे लधाऊं छपरें, छपर जिते वञी अंत कयो, उते वञी अंत कयो। खावड़ी सामी, हिकिड़ो न, सामी खामी पिरियल कुसी थिया कबाब, नको ॾिसनि ॾोह खे ढको कनि सवाब, ओतीन अर्ते गाॾऊं मंझां अखियुनि आब, संदो ज़ात जवाब, तूं कहिड़ो पुछे तंहिंखे। नकी खणनि पाण सी, नकी साणनि पाण, अहिड़ा जन ओञाण आऊं न जीअंदी। त इहे सामी खामी टेॾी टिमकाइन दुयूं दायरनि में मेड़ियो कड़ज काठियूं जोगी जलाइन, संदियूं खामण ख़बरूं आदेसियन आहिनि। सामी, जोगी, कापड़ी, सूफ़ी, सॼा कबीलनि जा कबीला, माण्हुनि जा ग्रोह, अवाम ऐं मज़लूम ऐं ग़रीब ऐं सुञा, मूंखे मारूड़नि सुञ ॻणाई छॾ में, ग़रीब तबक़नि जे खे हीरो करे पेश करणु, इहो तसवर फ़क़ति लतीफ़ वठो 18 ऐं 17 सदीअ जे विच में। रूए ज़मीन ते आऊं शुक्रगुज़ार थींदुसि जेकॾहिं मूंखे रूसी शाइरी मां, चीनी शाइरी मां, अंग्रेज़ी शाइरी मां, फ्रेंच जर्मन शाइरी मां को इन क़िस्म जो मिसाल ॾिसे जिते अवाम खे हीरो कयो वियो आहे। ऐं इन ॻाल्हि में न त को अवाम में वेचार आहे, न, मूं लोॾा ई लखिया, ख़ूबसूरत पंध आहे, हलणु जो सुठो आहे, सन्हे लक नक सहें कजल भिन नेण, सामूंडी मूं सेण के तो काढ़ लंघाया, सेण आहिनि, ग़रीबड़ आहिनि, इतां लंघीनि था मुसाफ़िर, मारू, ग़रीब, मिस्कीन, बेवा, बुखिया पर हीरा, शानदार, अज़ीम, बेमिसाल, इहो तसवर उन ज़माने में हो ई कोन। ऐं ग़रीब खे बुनियादी हक़ आहिनि ऐं उन जो उमिरि सां टकर आहे, ज़ालिमनि सां, जाबरनि सां, जीअं मूं सवेल शहर पढ़ियो, जे से लोड़ाऊ थिया जिनी संदी धीर, त मारूड़ा फ़क़ीर कंहिं दर ॾींदा दाहड़ी। टियों तसवर जेको उन दौर में न हो, उहो हो हिन दुनिया खे बदिलाइण जो तसवर, जदोजहद जो तसवर। अणलखा हुआ,
कंहिं न कंहिं तरीक़े सां हुआ, पर तमामु ख़फ़ीफ़, तमामु कमज़ोर इशारा हुआ। हीअं पावरफुल नमूने में जीअं लतीफ़ कयो आहे, जदोजहद खाउड़ियुनि जे रूप में, खाउड़ियुनि खणी साजर ॿधा खणा, ॾोथी जीअं सवेल पढ़ियो शेर, ॾोथी सा ॾोरीन जा जूए सुई न ॿुधी, पासा मथे पाहणे खाउड़ी खोड़ीन, विॼा उत वोड़ीन जित निहायत न आहे का। जदोजहद ॾोथियाड़ा कंहिं ॾुथ खे जुंबिया ॾा जांबान, अहिड़ा जिन ओञाण आऊं न जीअंदी उंडरे, ॾोरे ॾोरे ॾे ॾोरण ॻोल्हण, जदोजहद करण, तलाश करण, जुस्तजू करण, विढ़ण, क़िस्मत खे पाण सपुर्द न करण, विढ़ण, की कड़ियां पेर को कढ़ा केच धणियनि लए, इहो ॾऊं ॾेई ॾेर पाणा परहां थिया, कड़ पुण केच धणियनि लए, कड़ पुण पेर संधान, इन्हीअ पर उतान पूंदीअ मुंद पहाड़ में, कड़े ऐं कड़े पर में पेर पुनः जो सिक ॿधाई संदरो, जान बलाए जड़े, लांचे लक लतीफ़ चए मुंद झेड़े ऐं झड़े, पर पणीअ तां न पड़े जो उमिरि सभु ईअं करे। जदोजहद जी मंज़िल साबित कदमी, आख़िर ताईं लड़ण, जां जां हमेशह पढ़ंदो आहियां, जां जां हुई जीअरी विरची न वेठी, वञी भूं पेठी सिकंदी खे सॼणे, तोड़ पुॼाइण सिंधी माण्हू जो कम ई न आहे। असां में जेकी क़ौमी अवगुण आहिनि उन्हनि जो उलट आहे लतीफ़, ऐं पाण चई वियो आहे, अखि उल्टी धार वऊं उबतो आम। लतीफ़ जे शाइरीअ जी अखि बि उल्टी आहे, जबकि सिंधी माण्हुनि में जेके तबियतूं आहिनि तंहिंजे टोटल उबतड़ आहे, टोटल। तव्हांखे को माण्हू सिंधियुनि खे कल्टी करे हीअं ऊंधो करियो, टंगियो सिंधियुनि खे, त लतीफ़ जी शाइरी थी पवंदी। सिंधी घर जो गुलू कुकुड़ खान घर में वेठो हूंदो, मूंखे कंहिं चयो त पींघे मां लही सिंधी हेठि बीठो त परदेस में वियो हलियो वीचारो, घर पींघो हेठि लथो परदेस में। ॾोरे ॾोरे ॾे मां खाउड़ी आया मयन पेरें खे, को ॼाणा कंहिं पार जी, ओड़ा विया न वरिया आऊं तंहिं मारी भेण, करे साम्हूं ॾी सेण मुंहिंजे जुसे जाड़ परायो, खारे खेड़ाऊ मथे मिठे मोटिया, सोधो कन सोन जो वॾा विहाऊ, मोती जे महिराण जा तिन जा तामाऊ, साम्हूं ॾी साऊ लंका लूटे आया। लंका वञण समुंड जे सेवीन, तिनी माणक मेड़िया चिलर जे चोईन, तन सांगो टाए सुतियूं, सेवा मशहूरु शहर आहे, सेवा कर समुंड जी जद जर वहे थो जाल, सवें वन सीर में माणक मोती लाल, जे मासो मिलई माल त पुॼारा पुर थिए। पुर थियण जी, माणकनि जी ॻाल्हि, मोतियुनि जी ॻाल्हि, समुंड सेवण जी ॻाल्हि, समुंडनि में वञणु, खारे खे खेड़णु, मिठे खे खेड़णु, त हे ॿनियूं पाण पिया कयूं, 1.5 एकड़ ज़मीन जो 3 एकड़ ज़मीन जा, हूअ ॿनी आहे खारो सॼो, समूंड ॿनी आहे, तंहिंखे खेड़ीनि था हे वापारी, खारे खेड़ाऊ मथे मिठे मोटिया। हवानि में पहाड़नि खे, पहाड़नि जो अंत लहण, आख़िरी हदनि ताईं वञणु। सिंधी माण्हू घर मां 2 क़दम वञे, साईं थकी वियासीं, पहिरियां वरी आयासीं, अरे मुंहिंजा 4 साल ख़राबु थी विया, ऐं करे कलेक्टर हुजां हा, पर मुंहिंजो जदोजहद में ॿेड़ी ॿुॾी वई, 2 4 लंघड़ थी विया, हाणे वरी भाड़ियो थियो, वरी सरकार सां गॾियो एजेंट ते वेठो आहियां। साईं मूं पंहिंजी ज़िंदगी बर्बादु करे छॾी, तोड़ पुॼाइण, छो त तकर कीअं सुई जे सीर न घिड़े सुहिणी, हिते हयातीअ ॾींहड़ा हॾे तां न हुई, चुकी तंहिं चढ़ी कई जा ॾिनसि उन ॾुही, सोणीअ खे सैयद चए विधो कुर्ब कुही, हूअं बि हूंदो मोई, पर बुढ़ीअ जा बीणा थिया। इहे सोचूं जिन में ताक़त आहे। मूंखे कंहिं माण्हू पुछियो, तूं जेल में पोइ हेतिरो मुसाल, तो 8-10 बीमारियूं, तो कीअं सर्वाइव कयो? मुंहिंजो सादी ॻाल्हि हुई, ऐं हिकिड़े माण्हू खां ॾिनसि थिए, चई कहिड़ो माण्हू? मुंहिंजो लतीफ़ खां ॾिनसि थिए, छो त रोज़ानो हुनजो प्रचार करियां, बैत पढ़ां, अलाए किथे जीअरो क़बर में वेठो हुजे, ख़बर मुआरी ॿुधे त भाड़िया थुक अथई, भेणा भाड़िया हेॾा शहर में पढ़ंदो हुए ऐं भॼी मुहाणो थी भाॼी करे वेही रहे, वाह रे वाह।
अलाए का क़यामत थी पवे उते गॾिजी वञूं साम्हूं आम्हूं साम्हूं पतो त कोन थो पए ख़बर ई कान थी पए की चवंदा थींदी की कान थी मुस्लमान माण्हू वेठा चवनि थींदी ॿिया जो कोन थींदी पर जे थी पए त पोइ उते जे झले हुजे त पोइ ख्वार थियूं राॼनि में तंहिं करे कुझु गुज़री आहे कुझु वेंदी रही भली ठीकु आहे वक़्तु गुज़री वेंदो हयाती 4 ॾियारा आहे भाड़ियो कोन थो लतीफ़ जे खे इन नुक़्ते खां पढ़ो सवाब जे ख़्याल खां न शाइरी जे ख़्याल खां न जेतो बैत भाया से आयतूं आहिनि इन माना में बि आहे इन माना में बि आहे आयतूं मज़हबी माना में बि ऐं सियासी माना में बि आयतूं आहिनि कीमिया आहे हुए त वेजन वटि तूं कीअं जीअ जॾो थिए पाण खे ॼण पुछे पियो सिंधी माण्हू हुए ते वेजन वटि वेज लती वेठो आहे हुए ते वेजन वटि लती वेज जामिया रुगो दुआ न सेखारे थो मुर्सी उथी बीहण साबित कदम रहण तोड़ ताईं पहचण मिलिया त मिलंदियास न त घोरी जान जतन तां पंहिंजे ॻाल्हि ते उथी बीहण साबित करण तोड़ पुॼाइण ताणी न मथे तोड़ ओरे कन्ना असर ताण तोड़ ॾे तोड़ीनि हिकिड़ा अज़ीम मक़सदु खणणु उन्हनि जे पुठियां हलणु तोड़ करणु आख़िरी दम ताईं हलणु ऐं ईअं न चवणु त मूंसां ज़ुल्म थियो हू शेर तव्हांखे पढ़ी ॿुधाइनि पणीअ तां न पढ़े जे उमिरि सभु ईअं करे जे इन जदोजहद जी क़ीमत एॾी ॻरी आहे जो सॼी ज़िंदगी तव्हीं वक़फ़ कयो तव्हां 3-4 साल ॾिना अखियुनि में पटको घोड़ा ॾियां फुरिजी हलियो न पणीअ बि बराबरि न आहियो अमी जे उमिरि सॼी पंहिंजे वतन पंहिंजे क़ौम पंहिंजे आवाम जे वास्ते जदोजहद करियो तव्हांजी ज़िंदगी उन्हनि जे पेरनि जे पणीअ जे बराबरि बि न आहे जे सॼी ज़िंदगी वक़फ़ करियो त बि वाट में भाड़िया थी भॼी विया उहा त ॻाल्हि जुदा पर जे आख़िरी दम ताईं लड़ो त बि अव्हांजे औलाद खे न खपे त चए त असांजे माण्हूअ वॾी क़ुर्बानी कई न पणीअ तां न पढ़े जो उमिरि सभु ईअं करे वरी वथ वाम बारोचा बंभोर में मक़सद जी अज़ीम तरीन बुलंदियुनि खे सम्झणु उन्हनि जो क़दुरु क़ीमत रखणु ईअं सम्झणु त हीउ जेको मक़सदु आहे सो केॾो आहे केॾो अज़ीम आहे केॾो बुलंद आहे उनजो पूरो पूरो अहसासु करणु हू बारोचनि जे बारे में चयो अथसि त तव्हां मां कंहिंखे शहर यादि आहे त छोरियूं छुरणु सिखियूं पुनूं कयाऊं पोर बुरो हो बंभोर पर आरियाणीअ उजारियो छोरियूं छुरणु सिखियूं पुनूं कयाऊं पोर आयो सो अतोर जंहिं ॾुखियूं ॾुख विहारियूं ॾुखियनि जो ॾुख घटाइणो न आहे ॾुखियनि खे सेज ते विहारणो आहे ॾुखियनि खे सेज ते विहारण जी माना जेकॾहिं तव्हां अॼोके इडियम में सम्झो इनकलाब इनखे त चइबो आहे जेके ॾुखियूं हुजनि तिन खे रुॻो घटि ॾुखियो न करणु इहो त रहम आहे इहो त ख़ैरात आहे ॾुखियनि खे घटि ॾुखियो करणो न आहे ॾुखियनि खे खणी सिज ते विहारणो आहे ऐं जेके सिज ते वेठा आहिनि तंहिंखे चोटीअ मंझंदि हेठि विहारणो आहे ॾुखियूं ॾुख विहारियूं उर्दू वारे चयो आहे बुझे बुझे से पढ़े थे जो रह गुज़ारों पर बुझे बुझे से पढ़े थे जो रह गुज़ारों पर बना दिया उन्हीं ज़र्रों को कहकशां तूने इनकलाब जो कमु आहे ज़रनि खे कहकशां बनाइण ऐं आसमान जे बुलंदियुनि ते पहचान ग़रीब ऐं हीड़ा माण्हू मिसकीन माण्हू विझायल क़ौमूं भुलियल क़ौमूं जीअं पाण ई ॾुतरियल क़ौम वाछा वात फाटो पियो आहे साईं अलाह जी मूंखे त ख़बर कान्हे कलमे जी ख़बर हूंदी माण्हुनि खे मालिकनि खे ख़बर हूंदी अहिड़ा चरिया वाइड़ा तवाई हूंदे सूंदे पंहिंजीअ में चोर साईं अधु ॾींहुं मूंखे रोज़ु मिलियो कराची में इस्लामाबाद में वियासीं हींअर अदीबनि जी कॉन्फ्रेंस ते हिकिड़ो पढ़ियल माण्हू मुफ़क्कर किताबदान हुनजी माण्हू तारीफ़ लिखियो 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 छिता थियो पोइ मूंखे आयो चईं सुलैनामे हुदैबिया जो वक़्तु आहे मुंहिंजो सुलैनाम हुदैबिया छा करियूं चईं ॻाल्हि खणी हुननि जी मञियो मिड़ी खणी ठाह करियो मुंहिंजो सिंध जो वॾो कहिड़ो अधु ॾियूं किथां त्वारो सखर ॾियूंसि सखर जो त्वारो सखर ॾियूंसि हेॾा थर ॾियूंसि कहिड़े हिसाब जेको वणे पर मिड़ी ठाह करियो सही ठाह करियो शाइर बि आहे अदीब बि आहे जेतिरो माण्हू सिंध जो केतिरनि हालतुनि में या आम हालत में न मुंहिंजे लफ़्ज़नि ते गौर कयो
केतिरनि हालतुनि में जेको माण्हू जेतिरो घणो पढ़ियल ओतिरी वॾी चिब, सियासी चिब। आसर पुटाणियूं घर ॻाल्हियूं, मामा जे घर मिज़मान, मुंहिंजी दिलि खे लोॾो सिंध जे पारां ॾेई छॾ, कणस जो 5 रुपया ॾेई छॾ, न 5 रुपया त कोन ॾिबा, बाक़ी सिंध जे पारां सही खणी ॾियो, सुलहनामो हुदे ॿिया करियो। हर माण्हू सुलहनामे हुदे ॿिया करण जो तयारु वेठो आहे। सिंध जा टुकर ॾेई छॾियो, टपड़ ॾेई छॾियो, माल ॾेई छॾियो, मिल्कत ॾेई छॾियो, मुंहिंजा 5 रुपया मता ॾियो, बाक़ी ॿियो सभु ॾेई छॾियो। इन हालत में लतीफ़ जी रहबरी खपे, लतीफ़ खे पढ़णु खपे, लतीफ़ सॼो पंहिंजे अंदर में विझणु खपे। सच थो चवां, ऐं ॻाल्हि कोन थो करियां, मूंखे का कान्हे, ऐं जेतिरो हेतिरो ॻाल्हाईंदा आहिनि इलाही पैसा वठंदो आहियां, हेतिरो आउं छो ॻाल्हायां। ऐं ज़रूरत सम्झां थो, वकील जा पैसा करियां, मर्डर केस आर्ग्यू करियां, इलाही मूंखे पैसा मिलनि, इहो छो करियां, पर आउं ज़रूरत सम्झां थो त पंहिंजो वजूदु ख़तरे में आहे। ऐं सवाइ इन हिकिड़े माण्हू ॿियो जो तक़रीर ॿुधो पिया, इहे फज़ूल आहिनि, इहे अख़बारी बयान बयान टिक 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 पिया कनि, इहे वांदा ऐं वाइड़ा आहिनि, मिड़े रिकार्ड जी बुराई आहिनि, कंहिं माण्हू जी ॻाल्हि ॿुधण जहिड़ी न आहे, अफ़ाली कोन्हे, मिड़े रिकार्ड जी बुराई आहे। हिन माण्हू जी ॻाल्हि आयो सो अतोर जंहिं ॾुखियूं ॾिख विहारियूं। हीअ जेका ॻाल्हि थो चवे, हिंदुस्तान में कंहिं बि न चई आहे, पंहिंजे दौर में इहे सभु ॻाल्हियूं मेले जेको हिन फार्मूला ठाहियो आहे, इन फार्मूला ते गौर कंदो ऐं तव्हां मां के माण्हू अहिड़ा निकिरी पवनि जे अहिड़ा साबित क़दम हुजनि जहिड़ा ही, अहिड़ी डिघी नज़र रखनि जहिड़ो ही थो चवे, अहिड़ा दिलेर थियनि जहिड़ा ही हुजनि, अहिड़ा अणलभ हुजनि, माण्हू ॾिसी अखियूं ठरी पवनि। अखियुनि सोई ओड़खियो जो कने सोम करनि, मां मुंहिंजो मन ॼाम पसंदे ई पतियो। अहिड़ा माण्हू जिन खे ॾिसण शर्त दिलि खे थधिकार अची वञे, पेर परींदे ठरिया, मंझि वीअरी सुञकल रधी रण उकारे। मुसाफ़िर जेको रणनि पटनि जो हुजे, चए थो के माण्हू लतीफ़ साईं चए थो अहिड़ा आहिनि जो उन्हनि खे ॾिसी माण्हू जा हथ पेर ईअं ठरी वञनि था जीअं को रण जो मुसाफ़िर हुजे, पेर हुनजा पची फुलणा थी पिया हुजनि, हुनजा चप प्यास विचां सुकी विया हुजनि, ऐं पाणीअ जो तलाउ ऐं चश्मूं ॾिसी हुनजा हथ बि ठरी पवनि, हुनजूं उञूं बुखूं ॾेई वञनि। अहिड़ा उञ बुख लाहिण वारा माण्हू बि दुनिया में थियनि था। लतीफ़ उन्हनि जो आशिक़ हो, ऐं अहिड़ो माण्हू पहिरीं सभ खां अॻु में पाण हो, पंहिंजे हिन जाइ जे करे। तंहिं करे अचो त लतीफ़ खे पढ़ूं, लतीफ़ खे सम्झूं ऐं सम्झायूं, हीअं में हंडायूं, रूह में खिड़े छॾियूं, सुबुह शाम पढ़ूं। ऐं जेके अखर हिकिड़ो अखर कयां थो, हुनखे काफ़र न सम्झो, उर्दू में अखरनि जूं मानाऊं ॿियूं आहिनि, पाण वटि ॿियूं आहिनि। ऐं चवां जीअं तलावत कजे कंहिं शहर जी मोम रूमीअ जी, तीअं पढ़िजे माण्हू सुबुह खां शाम ताईं, पियो पढ़िजे, कल्ब सफ़ा थींदो वेंदो। ऐं रूहानियत जे मज़हबी माना जे सिलसिले में कोन थो चवां, ऐं साइंटिफिक माना में थो चवां। लतीफ़ खे हिकु तां वठी शुरू करियो, पछाड़ी ताईं ख़तमु करियो, वरी शुरू करियोसि, वरी करियो, उनजी माना जी अव्हां ते बारिश थींदी, अव्हां जो नफ़्स पाक थींदो, अव्हां जूं सोचूं साफ़ थींदियूं, अव्हां में मुर्सी उभरंदी, अव्हां में ख़्यालनि जी ताक़त ईंदी, अव्हां वधीक नेक, वधीक शरीफ़, वधीक सुठा, वधीक बहादुर, वधीक अणलभ इंसान थींदा। अव्हां खे पाण ते ख़ुशी थींदी, अव्हां पाण में ॻाल्हाईंदा लतीफ़ जे हवाले सां, शहरनि जे हवाले सां, फ़िक्र जे हवाले सां, अव्हां जी कचहरीअ मज़ो ईंदो। किजे तां कोॾ थिए, सुॼे तां सींभा आहे। हींअर पाण सिंधी माण्हू वटि करण लाइ ॻाल्हियूं कोन, अब तूं वञा नौकिरी ते, वरण सो कल्चर कोन्हे न, सकाफ़त आहे कोन। सकाफ़त माण्हुनि खे कढे थी, शेर, शाइरी, अदब, इल्मु, फ़लसफ़ो, माण्हू ॻाल्हियूं कनि था, रातियूं ॾींहं। लतीफ़ साईं लाइ चयो आहे, ॾींहं ॾोरीन ॾुथ खे रातियां कनि रिहाण, उमिरि तिनी कान मुंहिंजो रूह रड़ियूं करे। त रुगो ॾुथ ॾोरणो कोन्हे, रिहाण करणी आहे। इंसानी कल्चर जी ज़रूरत आहे। इंसान अज़ीम कारनामा तॾहिं कया आहिनि जॾहिं तमामु घणनि फ़िक्रनि वारनि माण्हुनि गॾिजी पाण में रिहाण कई आहे, तबादले ख़्यालात कयो आहे, सोचनि जी वंड विरछ कई आहे। तमामु वॾो बुनियादी सोशल अमल ऐं केमिस्ट्री आहे, उहो सिंध में आहे कान। सिंध में वण काठी आहे, माण्हू घरनि में वेठा आहिनि, अकेला, वाइड़ा, चरिया, बताल, ॻाल्हाईंदो त हुन तां कोन पवंदो,
हू हुनखे बड़बो ॾेई वियो चए बा तुंहिंजो कुतो मूंखे शिकार न ॾे कुतो तुंहिंजो ॾिए थो चई कुती त वारी मरी वई पर जे हुजे हा त बि तोखे कोन ॾियां सिंधी माण्हू ईअं आहे हुजे त बि तोखे कोन ॾियां बोर्ड ॾेई छॾिबो छो त तारीख़नि में क़ौमुनि जे लिस्टनि में असीं दाख़िल न थिया आहियूं असांखे अञा एडमिशन मिली आहे असीं माण्हुनि जो हिकिड़ो हुजूम आहियूं माण्हू आहियूं गॾु जंहिंखे मार्क्स चयो आहे नेशन इन इट सेल्फ बट नॉट नेशन फॉर इट सेल्फ ए क्लास इन इट सेल्फ तबिको त आहे पर पंहिंजे लाइ शऊर रखंदड़ तबिको न आहे शऊर रखंदड़ तबिके खे हुन चयो आहे क्लास फॉर इट सेल्फ बेशऊर जंहिंखे ख़बर ई कान त असीं हिकिड़ो तबिको आहियूं सो क्लास इन इट सेल्फ पाण आहियूं ऐं नेशनैलिटी इन इट सेल्फ नॉट ए नेशन फॉर इट सेल्फ तंहिं करे को हुन जोहार ईअं जखरो लतीफ़ जिन माण्हुनि खे बनायो जॾहिं पाण अञा शुरू कोन कयो आहे लतीफ़ जो मुतालो सिंध में शुरू कोन थियो आहे अञा रस्मी आहे अञा त पीर मां ई कोन चढ़ियो अञा त पढ़ पिया पवनि अञा त जो सदर मोहतरम अचो वजत करियो रियूं 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 उन करे भॼो वञो का ख़बर कान्हे ख़ैर आहे पर अचो त लतीफ़ खे सारायूं लतीफ़ साराइण जे फ़ाइदे में आहे चए थो को हुन जोहार ईअं जखरो जंहिं ॾेह ढया ॾेई जे लुड़िया थे लींघनि में अॼु शालनि में सेई समय सभेई तामाऊ तार कया लतीफ़ जेकॾहिं पढ़ंदव त तव्हांखे ॾिसंदो त जंहिं समय जी हुन जोहार कई आहे जंहिं ॾियाच जी हुन तारीफ़ कई आहे जंहिं ॾियाच खे हुन मथे खयो आहे उहो ॾियाच हू पाण आहे हू जखरो हू पाण आहे ॿेले ऐं गिरनार उठो गंगा जर जीअं जखरो गंगा जे दरिया वांगुरु पलटी पियो जखरो इल्मु अरफ़ान क़ौमुनि खे अॾणु इंसानियत खे अॾणु हक़नि जी हिफ़ाज़त करणु हक़नि लाइ लड़णु पंहिंजे इंसानियत जी अज़मत जी दिफ़ा करणु इंसान जे बुलंदियुनि खे क़ाइमु रखणु हिकिड़े कीन मां की थियणु ज़रे मां आफ़्ताब बणिजणु इन जो ॾसु लतीफ़ जी सखावत लतीफ़ जी इनायत ऐं लतीफ़ जी सौगात आहे सिंध जे सरज़मीन वास्ते लतीफ़ जो पैगाम ईअं आहे जीअं दरियाए सिंध जीअं दरियाए सिंध अमर आहे तीअं लतीफ़ साईं जो कलाम जेकॾहिं असीं सम्झूं त हीअ क़ौम बि ईअं अमर थी वञे जीअं दरियाए सिंध ऐं जीअं हुन ते बंदि ॿधण जी नापाक कोशिशनि जे ख़िलाफ़ु असांखे लड़णु खपे तीअं लतीफ़ जे पैगाम खे फ़क़ति किताबनि ऐं चेयरनि ऐं रस्मनि ताईं बंदि रखण जे बदिरां पंहिंजे दिलियुनि में लाहे उन में गंगा जर जीअं जखरे वांगुरु करणु असांजे बुनियादी अवलीन मुक़दस फ़र्ज़ु आहे जी असां For more such updates, subscribe to our channel Tehreek Media and press the bell icon for free notification updates. And don't forget to like, comment and share.